अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वक़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल ज़ी वक़ार हज़रत मौलाना मोहम्मद इसहाक़ लिगारी साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम ज़िला घोट की स्टेज पे मौजूद अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम, पिंडाल में मौजूद कादिर पर जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, अजी जहिन अज़ीम शान फ़कीदुल मिसाल इज्तिमा जे इनेक़ाद ते मां इदारे जे मुंतज़िमीन के मकामी जमात के दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश करियां थो। धणी दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला तवाई असांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफ़राज़ फरमाए। दस्तारबंदी कंदड़ तलबाए किराम के, उन्हनि जे वालिदैन के, असातिज़ा के भी दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए ऐं रब करीम हिन इदारे के मीनारे नूर बणाए। मका पहिरियां खोड़ सारण उलमाए किराम जा तफ़सीली बयानात अवां ॿुधा। मका बाद इंशाअल्लाह मख़दूमुल उलमा हज़रत सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया जो बयान थींदो। मां मुख़्तसर वक़्त में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां थो। उम्मीद करियां थो त तव्हां मुंहिंजे मारूज़ात खे दिल जे कननि सां ॿुधंदव। अॼु जे जलसे जो मौज़ू सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं महीनो जमादुस्सानी जो 22 जमादुस्सानी खलीफे बिला फसल सोहरे पयम
जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु ने वफ़ात जो दी मां मौसम जी मुनासिबत सां ऐं महीने जे मुनासिबत सां ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करे पंहिंजे गुफ़्तगू खे असल मक़सद जे तरफ़ वठी वञण जी कोशिश कंदुसि त काइनात जे अंदर रब जी ख़ल्क़ियल सॼी खुदाईअ में अल्लाह तबारक व तआला ॿिनि माण्हुनि जे मथां इनामात अहिड़ा फरमाया जेका अल्लाह इनाम के ॿिए माण्हू जे मथां न फरमाया। अंबिया भी सवालक है, नबी भी कमो बेश सवालक हे सहाबा में अंबिया में मुमासिलत है। अंबिया भी सवालक, नबी भी सवालक, सवालक नबी सवालक सहाबी। एक बाहर अदाकार गाड़ी वालों के जो खामोश रहता गुजरो चलो आसमान तो गिरे ड्यूटी से बाहर अदाकार पीछा नबी भी सवालक है, सहाबी भी सवालक है। मुमासिलत है अंबिया में ऐं सहाबा में ऐं सवालक नबीचन में 313 नबीचन जो शान बाकी नबीचन खां मथे ऐं सवालक सहाबिन में 313 बदरी सहाबा जो शान सवालक सहाबा खां मथे। तवज्जो आया कोने? नबी भी सवालक, सहाबी भी सवालक। सवालक नबीचन में 313 नबीचन जो शान बाकी नबीचन खां मथे। सवालक सहाबिन में 313 बदरी सहाबा जो शान बाकी सभिनी खां मथे। वरी 313 नबीचन मां 10 नबी उलुल आज़म नबी त 313 नबी सहाबिन मां 10 मुबश्शिर वारा 10 सहाबी उलुल आज़म सहाबी। ये मुमासिलत अंबिया में ऐं सहाबा। वरी 10 उलुल अज़म नबीचन मां 4 नबीचन जो शान सवालक नबीचन खां मथे। अहिड़ा चार तौरात वारो, ज़बूर वारो, इंजील वारो, क़ुरान वारो, इन 4 नबीचन जो शान सवालक नबीचन खां मथे। त वरी मदीने जे मीर जे सवालक गुलामन मां 4 यारन जो शान सवालक सहाबा खां मथे। सुभान अल्लाह। वरी 4 मां 4 नबीचन मां तौरात वारे मां, ज़बूर वारे मां, इंजील वारे मां, क़ुरान वारे मां क़ुरान वारो सवालक नबीचन खां गोए खणी वियो त सवालक सहाबिन में हिजरत वारी रात क़ुरान जंहिं अबू बकर सिद्दीक़ जी गोद में हो उहो सिद्दीक़ अकबर सवालक सहाबा खां गोए खणी वियो। ऐं उलमा इकराम जी इजाज़त सां मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ कयां, हिकिड़ो नुक्तो अर्ज़ कयां। बराहे रास क़ुरान, सॼे क़ुरान में अल्लाह बराहे रास के सहाबी कोठियो त सिद्दीक़ अकबर के सहाबी कोठियो। इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न, इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न। बराहे रास अल्लाह क़ुरान में सिद्दीक़ अकबर के सहाबी कोठियो। इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न। ऐं जेको नस क़ुरान जो इनकारी हुजे उहो छा थींदो? मौलवी फतवा ॾियनि नस क़ुरान जो इनकारी त नस क़ुरान बीठो आहे त अबू बकर सहाबी आहे। जेका चवनि था अबू बकर सहाबी न आहे उनजे बारे में दारुल उस्ता सां रुजू कयो। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए हिक दफ़े मां जनाब सिद्दीक़ अकबर गॾु पिया वञूं ऐं मां सिद्दीक़ अकबर खां कुझु क़दम अॻिते पियो हलां। जॾहिं इहो मंज़र मदीने जे मीर ॾिठो
कायनात जे इंसानन मां अल्लाह जेके अजीम इंसान बनायो सुने जा गया तो हले सिद्दीक अकबर मखलूक मां मदीने जे मीर जे गुलामन मां सबका अजीम इंसान है ऐं उहो सिद्दीक अकबर है जे सिद्दीक अकबर जे शान में अल्लाह कुरान जी सजी सूरत लैल नाज़िल फरमाई ऐं जे में रब सिद्दीक अकबर जो क्वालिटियूं बयान फरमायो त अबू बकर कोई छोखड़ी वियो अबू बकर सभिनी खां अॻिते छो निकिरी वियो अबू बकर सभिनी खां अॻिते कीअं निकिरी वियो रब फरमायो फमा मन आता वत्तका वसद्दक बिल हुस्ना अबू बकर सभिनी खां कोई न जे करे खणी वियो फमा मन आता वत्तका जेको कुछ सिद्दीक अकबर वटि हो सब कुछ मदीने जे मीर जे कदमनि तां लुटाए छॾियो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा रुगोइए न लुटाइए एक दफे जनाब जिब्राइल आयो टाटे जा कपड़ा पातल है साईं फरमायो जिब्राइल खैर है कूड़ वाला टाटे वाला कपड़ा पाता थई छाछो जिसे रुगो मान पाता है अर्श ते जह जी ड्यूटी आ सबनी ये टाटे वाला कपड़ा कूड़ वाला कपड़ा पाता है साईं फरमायो खैर का है अल्लाह यो छो हुक्म ॾिनो टाटे जा कपड़ा रब छो कराया था जी साईं ने जे करे जेको कुछ हो सब कुछ त लुटाए छड़ी जिस्म ते पातल कपड़ा भी अल्लाह जे नाले ते खैरात करे पाण टाट जा कपड़ा पाता थई सिद्दीक अकबर जो लिबास अल्लाह के एड़ो वणी वियो जो रब अर्श ते ड्यूटी कंदड़ मलाइकन के हुक्म कयो फर्श ते जेको लिबास सिद्दीक अकबर पातो अर्श ते ड्यूटी ॾींदड़ मलाइकन के सागो लिबास पाए जमीयत उलमा इस्लाम जे मैदान ते कम पई करे अज असांजो मक़सद छा है जमीयत उलमा छो पई चाहे असां ख़त्मे नबुवत जी चौकीदारी पिया चयूं नामूस रिसालत जी चौकीदारी पिया चयूं सहाबा इकराम जे शान जी चौकीदारी पिया चयूं मस्जिद जी मदरसे जी दाढ़ी जी पटके जी दीन जी दीनदारन जी चौकीदारी पे जायो असा चाहियो था लिनो खरीजल इबादत मिन इबादत इबादत इला इबादत रब्बिल इबाद तहिन धरती ते अमेरिका जो ब्रिटानिया जो यहूद ऐं हलूद जो निज़ाम न हलंदो हिन धरती ते निज़ाम हलंदो त मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम हलंदो नारे सिद्दीकी फारूकी उस्मानी हैदरी निजाम था चाहे अज मुल्क जो हाल चाहे अज मुल्क जो हाल यो है आम माण्हू बिन वक्त निमानी जला परेशान अज गरीब इज्जत सां पंहिंजे बच्चे के मानी खाराइण जला परेशान है अज सॼोरी मजदूर कमाए करे शाम जो घर थो मोटे परेशान आ पटाटो वठा या टमाटा अटो वठा या गोश्त वठा तनख्वाहदार मुलाजिम सॼो महीनो ड्यूटी नौकरी करण खां पोइ पहिरीं तारीख़ जॾहिं पघार हथ में थी मिले त परेशान आ बिजलीअ जो बिल भरियां गैस जो बिल भरियां ॿारनि जी स्कूल जी फीस भरियां या घर में राशन जो कट्टो लहाए आहे या कोन्हे ॻाल्हायो न अब आई आहे या कोन्हे अज आम माण्हू परेशान आ बिन वक्तन जी इज्जत सां बच्चन के मानी खारायां या अम्मा ऐं अब्बो घर में बीमार हिन जे दवा जो इंतजाम कया एक तरफ आम माण्हू जो चीड़ जंजाल कयो वियो एक तरफ आम माण्हू इज्जत सां बिन वक्तन जी मानी जे लाइ परेशान आहे त ॿिए तरफ़ समाज
खत्म नबूवत के कानून ते थाड़ा पिया अज एक तरफ गरीब जो चीर जंजाल के वियो है, एक तरफ आम मानव का जिंदगी जो हक खसे वियो है, एक तरफ तबाह सिंध जे वहदत ते हमला पिया थियन, बे तरफ खत्म नबूवत ते धाड़ा, नामूस रिसालत ते धाड़ा, मासूम बच्चन के गुलाम अहमद कायदानी बनाने का मंसूबा पिया थियन। एक रात में इस्लामाबाद में 25 करोड़ रुपया हुकूमत जारी कया तो मंदिरन के तामीर कयो वने। 25 करोड़ इस्लामाबाद जे मंदिरन जे तामीर जे लाइ खर्च कया विया। मुझे जमात के मुखे कोई एतराज कोन्हे। घणी अरब रुपयो खर्च कयो। अकलियत जे जान माल इज्जत है आबरू जी चौकीदारी मुसलमानन जे जिम्मे आहे। हिंदन के अकलियतुन के तहफ़्फ़ुज़ मिलण घुर्जे। हाणे क्रिसमस ते दिसंबर जे महीने में इस्लामाबाद जे चर्चुन ईसाइन जे इबादत खानन चर्चुन जी चौकीदारी निगरानी सिक्योरिटी रेंजर्स ऐं आर्मी कई। रेंजर्स ऐं आर्मी के कोई एतराज कोन्हे। कयो चर्चुन जी चौकीदारी। अकलियतूं महफूज़ हुजन, अमन जो तकाज़ो है। लेकिन एक तरफ कायदानियत परवान पे चढ़े, एक तरफ सहाबा इकराम के शान में गुस्ताखी पे थे, एक तरफ सिद्दीक अकबर के शान में गुस्ताखी पे थे, एक तरफ मासूम बच्चन के गुलाम अहमद कायदानी पढ़ायो पे वने, एक तरफ मंदिरन जे तामीर पे करोड़ों रुपया पे खर्च थियन, एक तरफ चर्चन जी सिक्योरिटी रेंजर्स ऐं आर्मी पे करे तबे बाबुल इस्लाम सिंध जे शहर सखर में एक रात में 19 मस्जिदन के बिल्डोजर हणी करे शहीद कयो थो। एक रात 19 मस्जिदों शहीद कयो। आगे खबर पई है न पई। अलाए करे हम चंदो तहां अलाए करे सुजाब थी दो मस्जिदों के जा करे जेके पक्का हुए अल्लाह जो नालो मोहब्बत सां वठन अल्लाह जी रहमत ईंदी इंशाअल्लाह। अब मस्जिदों के जा घर हैं, के जा घर हैं, मस्जिदों के जा घर हैं। मंदिर महफूज आ, मस्जिद महफूज ना है, चर्च महफूज आ, लेकिन इन इस्लाम ऐं कलमे जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में मस्जिद महफूज ना है। अब अमेरिका ऐं बर्तानिया जा मिसाल नथो ॾियां। बाबुल इस्लाम सिंध जे तव्हांजे पाड़ेसरी ज़िले सखर जा मिसाल। जमीयत उलमा गरीबन के उन्हनि जा हक़ ॾियण थी चाहे, मिस्कीनन मज़दूरन के उन्हनि जा हक़ ॾियण थी चाहे। जमीयत उलमा समाजड़ी सिंध के बागुन जे बादल मां आज़ाद करण थी चाहे। जमीयत उलमा ख़त्म नबूवत जे कानून जी चौकीदारी थी चाहे। जमीयत उलमा नामूस सहाबा जे इज्जत ऐं अज़मत जी चौकीदारी थी चाहे। जमीयत उलमा ॾाढी कटके मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी थी चाहे। इंशाअल्लाह इन मुल्क जे अंदर जमीयत चाहे आपा पीला ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम ज़रूर नाफ़िज़ करे रखना है। पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? तेरा मेरा रिश्ता क्या? मुसलमानन जो पहिरियों क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस। ये अला रब फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। तुम सैर करने विनो रहीम यार खान जो सैर, घोटकी जे सहराउन जो सैर, हां तुम सैर ते विनो, कराची जो सैर, सखर जे दरिया जे पुल जो सैर, तुझा सैर नहीं है, चिड़ियाघर जो सैर। रब कुरान में तो फरमाए मां पंहिंजे महबूब मदीने जे मीर के सैर करायो। केड़ो सैर करायो? सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा।
रब तो फरमाए मां महबूब के मस्जिद हराम खा मस्जिद अक्सा जो सैर किबला अव्वल जो सैर करायो रुको सैर न करायो सवा लख नबी अल्लाह पहुंचाया ऐ मदीने जे मीर के रब हुक्म कयो सवा लख नबी जन के इमामत करा उन मस्जिद अक्सा में रब जे हुक्म थे मदीने जे मीर सवा लख नबी जन के इमामत कराई अज किबला अव्वल बैतुल मुक़द्दस के यहूद के हवाले करने जो साजिशों भी उठन इन वजह से जनाब चाहे जामिया हम्मादिया तजवीदुल कुरान तां तो पूछा बा इन जामिया हम्मादिया तजवीदुल कुरान के ता घोट के जे के बरेलवी के हवाले कंदो जवाब दियो दरगाह फरचूंडी शरीफ के हवाले कंदो असा जा बुजुर्ग हैं दादा पीर असा जा उते दफन थे लई अब आई मदरसो फरचूंडी वाला के दीदो छो मुसलमान है हां असा जो हे मदरसो शीर के हवाले कंदो मुकल्लिदन गैर मुकल्लिदन के हवाले कंदो बियो त ठयो मोली साख लगारी मुझे हवाले भी कोन कंदो हाली त इंशाअल्लाह हाली त झंडा तो पाराए गुल तो पाराए पर जब मतलब कोले जो मोर सब दरवाजे के बाहर भी है नचता माने हवाले भी कोन कंदा अजो सा पंहिंजी मस्जिद पंहिंजो मदरसो के पेज हवाले करण जे ला तैयार न हो लेकिन काफरन जा एजेंट काफरन जा नुमाइंदा काफरन जा पिठो हुक्मरान यहूदन जा पिठो हुक्मरान किबला अव्वल बैतुल मुक़द्दस यहूदन के हवाले करण जी मंसूबा बंदी कर रहा है कायद मिल्लत इस्लामी जा इमाम अल-इंक़िलाब मौलाना फजलुर रहमान ऐलान किया है त जैसी ताई जमीयत जो हिकड़ो कारकन जिंदा है इंशाअल्लाह पाकिस्तान के कहीं पे कीमत इस्राइल के तस्लीम करने की इजाजत नहीं दा आज खत्म नबूवत धाड़ा पे लगन अजनामों से सहाबा दे धाड़ा पे लगन अज मस्जिद दे मदरसे दे जने मगर है तो चाचा बचल है जने मगर है तो बुराई करे था चबन रिकॉर्ड जो हिस्सों बनाने तो चाहे पीछे हट जाओ वरना तुम्हारे ऊपर गद्दारी के मुकदमात बनाएंगे वरना तुम्हें जेल में डालेंगे वरना तुम्हें कुचल कर रख देंगे एमा उते उन मीटिंग में उनके सामो मुहते चयो इन जिस्म में खालिद महमूद सुमरे जो खूना मां कट चढ़ सिखियो आ छुकण नहीं सिखियो तेरी जुर्रत को आज से अजीम शान फकीदुल मिसाल इज्तिमा में हुआ लफ्ज दोहराया था जेकमा मुहते उनके दोहराया हो तब दी चलियो न जेल को तो डरिया न गोली को तो डरिया ना तय कयो त जेल या गोली मां जेल जे लाइ भी तैयार हां गोली जे लाइ भी तैयार हां लेकिन पंहिंजे बुजुर्गन असलाफ अकाबिर ऐं शुहदा जे मशल के छड़ण जे लाइ तैयार न आहियां भाई जे फंदे ते भी हक़ सदाकत जा नारो बुलंद कंदो रहंदुमि जेस ताईं शिष्य में साहो आहे दीन जी इस्लाम जी खतरे नबुवत जी नामूस सहाबा जी लाठीअ पटके जी सभा छड़ी सिंध जी चौकीदारी कंदो रहंदुमि आज सिदल्ला राशिदुल सुमरो आज सिंध जी जुर्रत है आज सिंके वाज़े मोते चई आयो हां एक खालिद महमूद ता रस्ते ता हटायो लखे खालिद महमूद पैदा थिया आहिनि शौक़ पूरो कयो एक राशिद हटायो इंशाअल्लाह लखे राशिद पैदा थी करे ता जो मुकाबलो करा इंशाअल्लाह ॾाढो आसले चई था लगे तो इरादो ना है मैदान ते निकरण जो मां खत्म नबूवत जे चौकीदार जी इंशाअल्लाह ॿुधण तो चाहियां मनाओ से सहाबा जे चौकीदार जी इंशाअल्लाह ॿुधण तो चाहियां किबला अव्वल बैतुल मुक़द्दस जे चौकीदार जी इंशाअल्लाह ॿुधण तो चाहियां मस्जिद जे मदरसे जे दाढ़ीअ जे पटके जे चौकीदार जी इंशाअल्लाह ॿुधण तो चाहियां
ते निकरा कोई ते कंद बनाया तो ताम कादर पर और को नजर ही ना चे इंशाअल्लाह। हां परेशान छेड़ जी जरूरत ना है, कामयाबी तहां जा कदम चुमती इंशाअल्लाह। मुझे लफ्ज लिखी छड़ियो मुस्तकबिल तहां जो कादर पर वारो मुस्तकबिल तहां जो जमीए चाचिया लो मुस्तकबिल तहां जो कामयाबी तहां जा कदम चुमती ऐ है सिर्फ एक दफो भी है इंशाअल्लाह। बाबुल इस्लाम पढ़ चलो राज कदा है गरीब राज कदा याद हिम्मत राय हारने दीन इस्लाम जे चौकीदारी दे रहा है, खत्म नबूवत जे चौकीदारी दे रहा है। चाचा हिकड़ी गाल ॿुधाए मांखे, दीन जी चौकीदारी कंदे हां मस्जिद जी मदरसे जी ॾाढ़ीअ जी पटके जी चौकीदारी कंदे गरीबन मिस्किनन हारन मजदूरन जे हकन जी गाल कंदे जेकर मौत अची वियो तो सौदो सस्तो आहे कि न महांगो आहे? ॻाल्हायो यार, मरणो तो हुई आहे या मौत नहीं तो वॾा ज़ाल जे हंज जे मौत को शहादत मौत भलो छा कला यार न तू तो कठी आई इमरान खान जो कारो थींदो ही थींदो पर इंशाअल्लाह है मुल्क इस्लामी रियासत पड़ जातो दिखाई दा ईद खत्म छड़ वाला है इंशाअल्लाह। नमाज कल भी चयो हो अज भी जमातो है दीवारों कमजोर थी चुकियो है हिन दीवारों के हिकड़े धक्के ॾियण जी देर है ऐं अल्लाह जे मदद सां इन दीन इस्लाम जे दुश्मन कुफतन के किराए करे सुख जो साथ खणदासीं। आए रड़ियों ए कुकू है दाहू अजायूं ना है ये कूक दिखी तीर का खंजर का दिखी जा ए रड़ियों क्यों था कुकू क्यों था दाहू क्यों था अजायूं ना है ये कूक दिखी तीर का खंजर का दिखी जा ये फूक तभी घीर का ओथर का दिखी जा बहमन जे मुकामन में सुधी बच्चा मगर जे ये कौम उठी पई त पो महशर का दिखी जा रुगो तहां जे उथण जी देर रुगो तहां जे तमा कोई कदे साहब हिकड़े सवाल कयो टीवी चैनल ते जिसे हिकड़ो सवाल किया मुझे बिल्कुल जिसे यूं बुधायो सिंध लुटजी वई फुरजी वई माण्हू मोचड़न में सिंध जे तबाही जो जिम्मेदार केर मां चोला नाराज न थे अर्ज किया जिसे छो नाराज थी बिल्कुल तहां चो जवाब तहां जो हक आहे। मां चोला सिंध जे तबाही जा जिम्मेदार सिंध वारा पाण मां के जी वाह मोचड़न में भी ये रोजगार भी इन्हनि खे न मिले गैस भी इन्हनि खे कोन बिजली भी इन्हनि खे कोन इज्जत संभवत जी मानी भी इन्हनि खे कोन वरी कुसूर वारा भी है हारा कुसूर वारा भी है जैसे वो कीअं मजो ईअं त जॾहिं इलेक्शन जो ॾींहुं थींदो आहे त पोइ दबन में वोट मजो हे थोड़ी विझंदा आहिनि दबन में वोट जिब्राइल इज़राइल ऐं इसराफील ईंदा आहिनि उहे विझी वेंदा आहिनि। ॻाल्हि घणनि खे सम्झ में अची वई ॻाल्हि घणनि पंहिंजे पेरनि ते कुहाड़ा पाण था हणो पोइ वरी 5 साल वारो कजो राशिद साहब मरी वियासीं अब पंहिंजे पेरनि ते कुहाड़ो पाण हयो हाणे वारो कजो मरी वियासीं वरी साख लाइ छापा मार प्लाट जो गलियो थो लिखे केड़ा केड़ा रोण रो सां मिलती है नारो तो लगे पावर प्लांट जो बर्तन जो काजन जो घरों में सब मजबूत जो काम शुरू कराए थे काम मरम्मत जो गवर्नमेंट आ गया काजन की सरकार को रोक कर काम रोक बंद को न काजे बिग मार्च से पावर एकड़ी सर जो कम भी न रुके इंशाअल्लाह एकड़ी सर जो कम भी न रुके इंशाअल्लाह जहां जेतिरियूं मस्जिदूं त्राहींदव असां ओतिरियूं मस्जिदूं ठाहींदासीं तहां जेतिरा मदरसा बंद कंदव असां ओतिरा मदरसा ॾींदासीं तहां जेतिरा कूंदर कुहंदव असां नवां कूंदर तयार कंदासीं
के एक दफ़ो भी हरपाबुल इस्लाम पढ़ाईंदा कुरान जो कानून मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ कंदा से पर उन जे लाइ हिम्मत तहां के करे जुर्रत तहां के करणी आ किरदार आवाम के अदा करणो है गफलत जे नींद में उठो मैं तहां जे दिल जे दरवाजे ते दस्तक ॾेई रहियो आहियां तहां जे सुतल ज़मीर के जागाए रहियो इन का वधीक तबाही केड़ी जे दर ते अची पहुता ने मस्जिद जो कमरो कणे जो दरखास्त हुई यार वो तो लॾियो हुजो इन का वधी भी तबाही केड़ी ॻाल्हि समझ में अचे वधी नथी अचे ठलन नारन ते हाणे कम न थींदो ठलन जलसन ते हाणे कम कोन थींदो अमली तौर ते हाणे संदरा थी करे हक़ जे आलिमन सां कुल्लो कुल्हे में मिलाई करे मैदान ते दीन जे चौकीदारी जे लाइ मथन सां कफन बधणा पवंदा हथ में नबूवत जी चौकीदारी जे लाइ नामूस सहाबा जी चौकीदारी जे लाइ मस्जिद जे मिंबर ऐं महराब जे चौकीदारी जे लाइ पंहिंजो सिर अॻिते ते रखणो पवंदो तव्हां तयार आहियो तव्हां कहिड़ा कहिड़ा तयार आहियो अचणो ज़माने सां यादे निकिरणो पियो निकिरंदो यादे जमात सॼो हलंदो पको वाइदो कूड़ो वाइदो वड़साणो वाइदो इंशाअल्लाह इन जवान जज़्बन सां बातिल कुव्वतुन जे सीनन ते मुंग दरींदासीं ऐं दीन इस्लाम जी मस्जिद ऐं मदरसे जी ॾाढी पटके जी चौकीदारी कंदासीं ऐं जाते आलिमन सॼो ते पुॼंदासीं सुठो नाले उथण जी इजाज़त लाइ वेही रहो अञा मुंहिंजी ॻाल्हि रहियल जाते आलिमन सॼो ते पुॼंदासीं हाणे 5 तारीख़ कश्मीर जे लाइ जमात तव्हांखे सॼो आहे 5 तारीख़ कश्मीर सां यकजहती जे लाइ कश्मीर असांजे शहर खां वधीक असांजे वेझो आहे माखी खां वधीक मिठो आहे ऐं उहा कश्मीर जेको असांजो अटूट हंधु आहे अॼु कश्मीरी माउनि भेनरुनि ऐं न्याणियुनि सां हिकु हिकु न्याणीअ सां 40 डरेंदा हिंदू सिपाही ज़िना था कनि 40 अॼु नौजवान कश्मीरियुनि जा कद कपिया थिया असां कुछ कश्मीरी जे लाइ नथा करे सघूं रोड ते निकिरी करे उन्हनि जे लाइ एहतिजाज न करे था सघूं पंहिंजे कश्मीरी अमड़ भेनरुनि ऐं न्याणियुनि जे इज़तुनि जे लाइ मुज़ाहिरो त करे था सघूं गिलाक ब गिलाक वेही उन्हनि जे लाइ पंहिंजो पधर ते ॾाड़े था सघूं हिकु 5 तारीख़ कश्मीरियुनि सां इज़हारी आहे ॿियो 11 तारीख़ 11 फरवरी शाम जो 4 बजे मदरसा हम्मादिया मंजिलगाह सखर में कायद मिल्लत इस्लामिया इमामुल इनक़िलाब हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब घोटकी ऐं सखर जे सभिनी कारकुननि खे सॾियो आहे छा तव्हां पंहिंजे कायद जे हुक्म ते लबैक चवंदे 11 फरवरी ते मदरसा मंजिलगाह सखर पहुचंदो इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा साथी 11 तारीख़ पहुचंदा जी केड़ा केड़ा साथी पहुंचंदा पक्को वाइदो है इंशाअल्लाह अल्लाह तहां जो ऐं असांजो हामियो नासिर आखिरी ॻाल्हि उहा इहा त तव्हांजे इल्म में ये ॻाल्हि तवजो सां ॿुधो असुल कम जी ॻाल्हि मुंहिंजी सॼी तकरीर जी कम जी ॻाल्हि आहे उथो न वियो ओ दोस्त वियो असुल ॻाल्हि त हाणे आहे तव्हां भॻल आहियो शहीद वालिद जी शहादत खां वठी करे तहांजे इल्म में आहे त जमात मुसलसल ॾींहं राति तहरीक में आहे कोई मैदान अहिड़ो न आहे जिते जमात कमी कई हर महाज ते जमात पंहिंजो किरदारु अदा करे अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर तव्हां न सी ॾिठो आहे न गर्मी ॾिठी आहे न राति ॾिठी आहे न ॾींहुं ॾिठो आहे न झुड़